अहम ख़बर मां ॾींदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चाइल्ड लेबर जी ॾियारी ते जारी कयल पैगाम में चयो आहे त चाइल्ड लेबर जो ख़ात्मो क़ौमी ज़िम्मेवारी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त चाइल्ड लेबर जे ख़ात्मे लाइ समूरनि तबक़नि खे गॾिजी कमु करणो पवंदो। संदसि चवणु हो त ॿारनि खां जबरी पोरियो वठण ख़िलाफ़ सख़्त कानून साज़ी जी ज़रूरत आहे। एक भेरो ॿीहर खे आगाह कंदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चाइल्ड लेबर जे ॾियारे ते जारी कयल पैगाम में चयो आहे त चाइल्ड लेबर जो ख़ात्मो क़ौमी ज़िम्मेवारी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त चाइल्ड लेबर जे ख़ात्मे लाइ समूरनि तबक़नि खे गॾिजी कमु करणो पवंदो। संदसि चवणु हो त ॿारनि खां जबरी पोरियो वठण ख़िलाफ़ सख़्त कानून साज़ी जी ज़रूरत आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चाइल्ड लेबर जे ॾियारे ते जारी कयल पैगाम में चयो आहे त चाइल्ड लेबर जो ख़ात्मो क़ौमी ज़िम्मेवारी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त चाइल्ड लेबर जे ख़ात्मे लाइ समूरनि तबक़नि खे गॾिजी कमु करणो पवंदो। संदसि चवणु हो त ॿारनि खां जबरी पोरियो वठण ख़िलाफ़ सख़्त कानून साज़ी जी ज़रूरत आहे। आगाह कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चाइल्ड लेबर जे ॾियारे ते जारी कयल पैगाम में चयो आहे त चाइल्ड लेबर जो ख़ात्मो क़ौमी ज़िम्मेवारी आहे।